नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त भिटशा शहर में रोड टुटण लॻा। 15 सालन खां वठी पीपी जी हुकूमत हुजण जे बावजूद भी भिटशा शहर के नज़रअंदाज कयो पियो वञे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स में भी चंद ॾींहं बाक़ी रहिया आहिनि। अञा ताईं रोड जो कम मुकम्मल न थी सघियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे भिटशा में मोहम्मद जुमन चौहान। हवाले से असां हिते जे शहरनि खां पुछूं था हिननि जो छा चवणु आहे। उर्स हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो उर्स में जो आहे तरक़ियाती कमनि में रोड जो जेको तरक़ियाती कमु हली रहियो आहे हिन जे बाबति हिते जे अवाम ऐं हिते जे राइशनि खां पुछूं था हिन जो छा चवणु आहे। असांजो ही भिटशा रोड तक़रीबन मुंहिंजी उमिरि 38 साल आहे। 38 सालनि मंझि हिकिड़ो चकर ही रोड ठहियो जॾहिं 1997 मंझि उन खां पोइ ही रोड ठहियो ई कोन्हे। तव्हां ही रोड जी हालत ॾिसो कहिड़ी लॻी पई आहे। हितां इस्पताल में वञे त तक़रीबन कलाक परियां देसी मरीज़ ते पुॼण अॻु में ई ज़ख़्मी आहे, बीमार थियो पए, डॉक्टर पुॼनि ई कोन। तव्हां ही रोड जी हालत ॾिसो। हीअ असांजो लतीफ़ साईं जो शहरु आहे जिते एॾो वॾो शहरु आहे उन जो रुॻो नालो आहे। नाले खां पोइ जेको बि अचे थो हुकुमरान रुॻो इन करप्शन खायो हिननि माल अचे थो। ॿाटे जे करे डबल रोड मंज़ूर थियल आहे असांजे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो तंबूरे चौक खां वठी कंडो आदम फाटक ताईं केर बि कोन थो गौर करे। सॼो असांजो ही रोड धर्म भरम लॻो पियो आहे। तव्हां हिन रोड जी रिज़ल्ट ॾिसो लॻी पिया लॻी पिया रुॻो मुल्क में। ऐं उन असांजे गवर्नमेंट खे अपील आहे ही शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो रोड ठहिरायो वञे जेको तंबूरे चौक खां वठी कंडो आदम स्टॉप फाटके ताईं आहे। को बि कमु कोन थी रहियो आहे। भिटशा के लतीफ़ कॉलोनी में असां हिन नवां रक्षा वठी वेठा आहियूं। उन्हनि तक़रीबन असां 2 कलाक में वञी भिटशा सरकारी अस्पताल में पहुचूं था। भिटशा सरकारी अस्पताल में 2 कलाक में पहुचूं था। 2 कलाक में नवां रक्षा असांजा न तक़रीबन 2 महीना बि नथा हली सघनि। भिटशा शहर में जिते को बि कमु कोन थी चुको आहे। तक़रीबन 20 सालनि खां वठी को बि कमु कोन थी चुको आहे। मींहुं बरसाति अचे थी गोॾे एॾो पाणी सॼे शहर में बीहे थो। असां किथां था हलूं हितां रस्तो असांखे हलण लाइ किथां मिले ई कोन थो। लॻा पिया आहिनि ऐं असांजा जेके पांधीड़ा अचनि पिया ॾाढी तकलीफ़ुनि में आहिनि। हिते ट्रैफिक जाम थियो वञे। रोड ठहियल न आहे। 2 मंज़ूर थियल आहिनि। हिकिड़ो बि कोन थो मिले असांखे चङी तरह। राति बि हिते कमु हलियो आहे जंहिंजो अञा ताईं माना को बि असांखे कमु ज़ाहिर न पियो थिए। किचिरो हर शइ अञा उते ई आहे। थोरी हिकिड़ी टक अचे थी या बस अचे थी ट्रैफिक घणी थियो वञे। ॿार बच्चा आहिनि। डिलीवरी केस लॻो पियो आहे एमरजेंसी में जिते असां 5 मिंटनि में अस्पताल पुॼूं उते असांखे कलाक लॻियो वञे थो। इन लाइ त तव्हां हेॾा कमकार कराए ॾियो। जेको 20 सालनि जी हुकूमत पीपीए जी हुकूमत हूंदे बि ठही न सघे। ऐं हिते जी आवाम केॾीमहिल बि डिलीवरी केस थो थिए या को अहिड़ो को माण्हू बीमार थो वञे जेको 15 मिंटनि में भिटशा अस्पताल ते अचे उहो कलाक में नथो थी सघे। अहिड़े रोड हूंदे पंहिंजा ही कढनि उन बावजूद हिन लाइ ही रोड न ठही सघे। हिते त कई मसइला आहिनि। पाणी साफ़ न आहे। कई शयूं आहिनि भला ॿियो न त हिकिड़ो को बि मसइलो हिते माण्हुनि लाइ कुझु त सोचियो वञे। अक्सर छो भला ईअं भिटशा जी आवाम लाइ ॾिसंदा रहो त अक्सर भिटाई जो मेलो ईंदो या को अहिड़ो स्पेशल थो अचे त उन राति कुझु कमु कयो वञे 100 ॿार थी थो त उहो अचो वञनि हलियो वञनि भिटाई जो मेलो गुज़रियो वञे। वरी साॻियो 11 महीना तव्हां रोड जी हालत उहा ई ॾिसंदा हुजे पहिरीं। ऐं तव्हां ॿिए हंधि ॾिसो हली सांगड़ ज़िलो ॾिसो शदाबु ॾिसो कंडो आदम ॾिसो उते जा रोड कहिड़ा VIP ठहियल आहिनि। जाम नवाज़िली ॾिसो। अक्सर भिटशा में भला ईअं छो कयो वियो आहे। हिते जा कामोरा हिते जी आवाम अक्सर सुतल छो आहे। कुझु आवाज़ उतारियो भला ही रोड कहिड़ी हालत लॻी पई आहे। ऐं हीअ असांजो बुनियादी हक़ आहे छो जो असीं हिननि कामोरनि खे वोट ॾियो हिननि खे हिननि सीटुनि ते विहारियूं था। उन बावजूद बि असांजी ॿिया त कम नथा कया वञनि भला ही रोड त ठाहे वञनि जो हिते जे आवाम खे केॾी तकलीफ़ थी अचे। इन खां अलावा ही डबल रोड मंज़ूर थियल आहे। उन बावजूद ॿुधियो हिननि जो चवणु आहे त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जॾहिं बि उर्स नज़दीक ईंदो आहे त हिननि जो तरक़ियाती कमनि ते नज़र अचे थी। छो करे त हिते जेके ॿाहिरां VIPs अचनि था उहे हिते विज़िट कनि था तॾहिं हुननि खे थोरो घणो कमु ॾेखारियो वेंदो आहे। अरबे रुपए जे बजटनि मां ही जेके मरमत कई पई वञे रोडनि जी उहे पत्थर उछलाए रुॻो हिननि जे मथां वारी ॾिनी ऐं ट्रक घुमाई पई वञे। हिन जो वधीक चवणु आहे त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो उर्स बि वेझे आहे। हिते को बि तरक़ियाती कमु अमल में न आयो आहे।